तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। FIA सखर जी कार्रवाई। शहरी जे अकाउंट मां मुबैना तौर ते 93 लख रुपया कढंदड़ ख़ांगी बैंक जा 3 मुलाज़िम गिरफ़्तार कया विया आहिनि। गिरफ़्तार थियल ख़ांगी बैंक जे मुलाज़िमनि में सुहेल काज़ी, फारूक अहमद ऐं मुमताज़ शामिल आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मीनारा रोड ते वाक़िए ख़ांगी बैंक जे 3 मुलाज़िमनि शहरी दोस्त मोहम्मद शाह जे अकाउंट मां गैर क़ानूनी तरीक़े सां 93 लख रुपया कढिया विया आहिनि। FIA मुताबिक़ वाक़िए जो केस दाख़िल करे गिरफ़्तार जवाबदारनि खे सखर जी अदालत में पेश कयो आहे। अदालत गिरफ़्तार बैंक मुलाज़िमनि खे 1 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते ॿीहर FIA हवाले करे छॾियो आहे।